सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अव्हां सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण सिंधू माथिरी जे हिकु क़दीम त्योहार बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इहो त्योहार आहे बसंत। बसंत रुत यानी बहार जी मुंद असुल में सिंधू माथिरी जे क़दीम तहज़ीब सां गॾियल हिकु अज़ीम ऐं तारीख़ी त्योहार आहे बसंत त्योहार, जेको हज़ारे सालनि खां ईसवी सन शुरू थियण खां बि के 1.5 सदी 1500 साल अॻु कश्मीर खां कराचीअ ताईं सिंधू माथिरी जे माण्हुनि तरफ़ां बहार जे आमद जी ख़ुशीअ में मल्हायो वेंदो हो। बसंत जेको लफ़्ज़ आहे उनजी लघुई माना बि बहार जी मुंद आहे, रुत मुंद, जेका सर्दीअ जे जमूद खां पोइ फितरत में नए साह रंगनि ऐं ख़ुशियुनि जे शुरूआति जो ऐलान बणिजे थी। बसंत जी रुत आमतौर ते फेबरवरी महीने जे पहिरें हफ़्ते खां शुरू थी अप्रैल जे विच ताईं हलंदी आहे। सिंधियुनि जो जेको क़ौमी कैलेंडर आहे सिंधू संबत, उन जे हिसाब सां बसंत जेको आहे माघ महीने में मल्हायो वेंदो आहे। माघ महीने में मल्हायो वेंदो आहे ऐं इहो बहार जो महीनो हूंदो आहे। ऐं इहो इन हिसाब सां आहे त भई जेको आहे सो बहार शुरू थींदो आहे ऐं ही महीनो मल्हायो वेंदो आहे कंहिं बि ॾींहं ते। ही महीनो बहार जो जेको महीनो हूंदो आहे, बहार जी जेका मुंद हूंदी आहे, उहा उन जो ही त्योहार न सिर्फ़ सिंधू माथिरी पर बरे सगीर जो ॾींहुं बणिजी वियो, त्योहार बणिजी वियो, ॾिहाड़ो बणिजी वियो, बरे सगीर में मल्हाइजणु लॻो। छो जो सिंधू माथिरीअ जे तहज़ीब ऐं सक़ाफ़त जो असरु सॼे बरे सगीर ते आहे। बरे सगीर जी तहज़ीब, सक़ाफ़त ऐं ॿोलियूं अज़ीम सिंधू तहज़ीब सां सलाड़ियल आहिनि। बसंत जी मौसम फसलनि ते गुलनि जे टिणण, सरसब्ज़ ज़मीन, ख़ुशबूदार हवाउनि ऐं कुदरती नज़ारनि खां लुत्फ़ अंदोज़ थियण जी अलामत आहे। इन करे बसंत खे पीलनि गुलनि फुटण जी रुत पिणु चयो वञे थो। पीला गुल, छो त हिन मौसम में सरेह जे पीलनि गुलनि ऐं ॿियनि गुलनि जा खेत ज़मीन खे सोन जहिड़ो रंग ॾेई छॾींदा आहिनि। सिंधू माथिरी में क़दीम दौर खां बसंत रुत वॾी सादगी ऐं अक़ीदत सां मल्हाई वेंदी आहे। रवायत मूजिबि हिन मौसम में सिंध में घरनि में कीरिया चांवर पचाया वेंदा हुआ। माण्हू पीले रंग जा कपिड़ा पाईंदा हुआ ऐं घर घर मिठनि चांवरनि, मिठाई ऐं पीला गुल विरहाया वेंदा हुआ। मंदरनि तोड़े घरनि में पूॼा पाठ, कीर्तन ऐं शुक्रगुज़ारीअ जा अमल थींदा हुआ। बसंत सिर्फ़ ख़ुशीअ जो इज़हार न, पर फितरत सां हम आहंगी ऐं ज़िंदगीअ जी नई शुरूआत जो अहसास बि हुयो ऐं आहे। सिंधू दरिया जे किनारनि ते सिरजियल क़दीम मज़हबी किताब ऋग्वेद में बसंत खे फितरती तब्दीलीअ जो हिकु मुक़दस ऐं ख़ुशियुनि सां भरपूर मरहलो क़रार ॾिनो वियो आहे, जंहिंमें सर्दीअ जी अलामत यानी जुमूद जो ख़ात्मो थी वञे थो ऐं धरती ते ज़िंदगी ॿीहर मुरकण लॻे थी। माण्हू बहार जी मुंद अचण सां ख़ुदि टिड़ी पवनि था, उन्हनि जा चहिरा बहकी पवनि था, पखी पखण वण टिण सभु गुल गुलज़ार थी वञनि था। हर तरफ़ सावक सरसब्ज़ी, इहा बसंत आहे।
हिंदू धर्म में बसंत जो ॾींहुं इल्म, दानिश, फन ऐं मौसीक़ीअ जी देवी सरस्वती सां मनसूब आहे। इन ई निस्बत सां हिन ॾींहुं सरस्वती पूॼा कई वेंदी आहे। हिंदू धर्म जे हिसाब सां अछो रंग अमुन, पाकीज़गी ऐं सुकून जी अलामत सम्झो वञे थो, जॾहिं त ज़र्द रंग, पीलो रंग सिज जी रोशनी, सरह जे गुलनि ऐं ज़िंदगीअ जी तवानाईअ जो इज़हार आहे। बसंत खे हिंदू धर्म में रतो राज, रुतुनि जो राजा यानी मौसमनि जो बादशाह पिणु सॾियो वञे थो। रतो राज, रुत मौसम, राज सभिनी मौसमनि जो बादशाह। छो त हीअ मौसम ज़मीन जी जागरता, ज़िंदगीअ जी वापसी ऐं नवनि आगाज़नि जी शुरूआत जी, ख़ूबसूरत शुरूआत जी अलामत बणिजी वञे थी। बसंत सिर्फ़ मज़हबी त्योहार न रहियो आहे, पर वक़्त सां गॾु हिकु मुकमिल समाजी ऐं सक़ाफ़ती रंग इख़्तियार करे चुको आहे। बरतानवी राज दौरान बि सिंध ऐं हिंद जे केतिरनि ई शहरनि में बसंत वॾे जोश, रंगीनी ऐं गॾियल ख़ुशीअ सां मल्हायो वेंदो हो। इन ई दौर में हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई ऐं पारसी सभई ज़र्द लिबास पाए, सरह जे गुलनि जहिड़ो पीलो लिबास पाए गॾु थींदा हुआ। मौसीक़ी, खाधे पीते ऐं मेल जोल, हिक ॿिए सां मुलाक़ात जा एहतमाम थींदा हुआ। ईद जो ॾियारो, जॾहिं त ॾूराहनि इलाइक़नि मां महिमाननि खे ख़ासि तौरु दावत ॾेई सॾायो वेंदो हो त इन अची ख़ुशीअ में शामिल थियनि। बसंत बेनल मज़ाहिब हमाहंगी ऐं गॾियल सक़ाफ़ती सुञाणप जी अलामत बणिजी चुको आहे। सिंधु माथिरी जे अज़ीम शाइर शाह लतीफ़ जी शाइरीअ में बि बसंत खे हिकु रूहानी मक़ाम हासिलु आहे। शाह जे रिसाले जो आख़िरी ऐं 36हों सुर बसंत आहे, जंहिंमें 16 बेत, हिकु वाई ऐं हिकु दास्तान शामिल आहिनि। हिन सुर जो पहिरियों बेत आहे, आई रुत बसंत की खिड़िया खटणहार। आई रुत बसंत की खिड़िया खटणहार। ऐं आख़िरी वाई आहे, अॼु सॼण घर आयुमि जेॾियूं, अलाह उमेदूं पुॼायमि एॾियूं। छा तसवर हिन बसंत जे रुत जो, बहार जो मेल मुलाक़ात। शाह लतीफ़ वटि बसंत सिर्फ़ मौसम न पर रूहानी मुलाक़ात, उमेद जी तकमील ऐं अंदरूनी ख़ुशीअ जो इज़हार ऐं अलामत आहे। बसंत जी आमद सां न सिर्फ़ धरती सरसब्ज़ थिए थी, पर इंसान जी दिलि बि उमेदुनि, मुहबत ऐं ज़िंदगीअ जे नवनि ख़्वाबनि सां टुॿटार थी वञे थी, भरिजी वञे थी। आख़िर में चइजे त बसंत सिंधू माथिरीअ जो इहो अज़ीम त्योहार आहे, जेको फितरत, सक़ाफ़त, रूहानियत ऐं इंसानी हम आहंगीअ खे हिक ई धागे में पोए थो। ही मौसम असांखे सेखारे थी त तब्दीली फितरत जो हुस्न आहे, ऐं हर सारे खां पोइ बहार ज़रूरु ईंदो आहे, ज़रूरु ईंदो आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।